सिंध हुकूमत पारां स्पोर्ट्स पॉलिसी ऐं सिंध यूथ कार्ड मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जी सदारत हेठि इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध यूथ कार्ड ऐं स्पोर्ट्स पॉलिसी बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जो चवणु आहे त यूथ कार्ड ज़रिए 30 ज़िलनि जे 1 लख नौजवाननि खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। यूथ कार्ड तहत तालीमी स्कॉलरशिप्स, बिना ब्याज कर्ज़, माली सहायता ऐं स्कूल प्लानिंग जूं सहूलियतूं ॾियण जो ऐलान कयो वियो। मोहम्मद बख्शमर जो त सिंध स्पोर्ट्स पॉलिसी ज़रिए रांदियुनि जे वाधारे, भलाई ऐं ढांचे खे बहितर बणाए वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जो त सिंध स्पोर्ट्स पॉलिसी मंज़ूरी लाइ सिंध काबीना में पेश कई वेंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया, सिंध हुकूमत पारां स्पोर्ट्स पॉलिसी ऐं सिंध यूथ कार्ड मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जी सदारत हेठि इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध यूथ कार्ड ऐं स्पोर्ट्स पॉलिसी बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जो चवणु आहे त यूथ कार्ड ज़रिए 30 ज़िलनि जे 1 लख नौजवाननि खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। यूथ कार्ड तहत तालीमी स्कॉलरशिप्स, बिना ब्याज कर्ज़, माली सहायता ऐं स्कूल प्लानिंग जूं सहूलियतूं ॾियण जो ऐलान कयो वियो। मोहम्मद बख्शमर जो त सिंध स्पोर्ट्स पॉलिसी ज़रिए रांदियुनि जे वाधारे, भलाई ऐं ढांचे खे बहितर बणाए वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जो त सिंध स्पोर्ट्स पॉलिसी मंज़ूरी लाइ सिंध काबीना में पेश कई वेंदी। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जो चवणु आहे त सिंध स्पोर्ट्स पॉलिसी मंज़ूरी लाइ सिंध काबीना में पेश कई वेंदी।